छा मसलो थियो? भई मसलो थियो 770 सर्वे नंबर आहे ॾेढाणो में दे मांडण में शाख ॾेढाणो ते उते मुंहिंजी सर्वे ज़मीन आहे ॾाढी ज़मीन आहे। मुंहिंजे माउ जो खातो हुयो, उहो उनखे इलाही टाइम थियो आहे। मां काई थो चाहियां उन ज़मीन मुंहिंजी हिते हथियारबंद अची उते मुंहिंजी ज़मीन ते फायर करे ऐं उते मुंहिंजे छोकिरे ڀائٽيو محمد ख़ान खे फायर कयो अथनि, उहो ज़ख़्मी कयो अथनि। उहो ग़ुलाम सरवर ऐं उहे वेठा आहिनि ॻोठ पहलवान शहर तालको नारो। उहो उतां अची कब्ज़ा ग्रुप अची उते मुंहिंजी ज़मीन ते कब्ज़ो करे छोकिरो मुंहिंजो ڀائٽيو खे ज़ख़्मी कयो अथनि। उहो हींअर किथे आहे तव्हांजो ڀائٽيو? उहो हिन महिल मुंहिंजे अस्पताल में आहे, खैरपुर अस्पताल में आहे, सिविल अस्पताल में आहे। तंहिंखां पोइ असां हुनखे फौरन SHO खे फ़ोन कई आहे। SHO पहुतो आहे, उहो धकी माण्हू बि खयो आहे ऐं हुन खां हथियार बि खया अथसि ऐं उहो माना खणी उहो गिरफ़्तार थिया आहिनि ऐं उहे कब्ज़ा ग्रुप जेके आहिनि उहे कब्ज़ो करे मुंहिंजी ज़मीन ते हलां करे वेठा आहिनि। ऐं उन में सतार शर्रा सहाफ़ी आहे, उहो उन चए थो त मूंखे ख़र्चो पाणी ॾियो या तव्हां ते मां FIR दाख़िल कराईंदुमि। उन जो को हिसो पति हुनखे वांगारू आहे? हिसो पति को बि न आहे उनजो, वांगारू आहे मतिलबु उहो वांगारू ऐं असांखां पैसा वठण जी घुर कई आहे। उन त असांखे पैसा ॾियो। उन पैसा जेको आहे असांखां माना घुरिया आहिनि। चए थो त 50,000 जो त जेको आहे तव्हांजो पास वठां हुन खां ₹1,00,000 वठी उहे माना जेको आहे ग़लति पोस्टियूं हलायूं पोस्टूं FIR हलाए चए थो तव्हां ते FIR दाख़िल कराईंदुसि। FIR दाख़िल कराई ऐं चङनि जे नाले बि घटि वधि ॻाल्हाइण, चङनि जे मोतबरनि जे जेके आहिनि मोतबर उन्हनि जे नाले बि घटि वधि पोस्टूं रखणु, घटि वधि ॻाल्हाइण उन्हनि खे, इहे माना सोशल मीडिया ते कब्ज़ा ग्रुप ने मोहम्मद हयात जी ज़मीन ते बि कब्ज़ो कयो अथनि। वरी हेॾे वञी अज़ीज़ाल्लह हिते नारे में मोहम्मद हयात जी ज़मीन आहे, उन ते ज़मीन ते बि कब्ज़ो उमर शहर उन ते बि कब्ज़ा ग्रुप ने कब्ज़ा कंदा था। गुलाम हुसैन कब्ज़ो करे असांजे माना भाउ खे जेको आहे हिते कब्ज़ा हयात जी बनी ते कब्ज़ो करे। तव्हां कंहिंखे अपील कंदव? असांजी अपील आहे SHO खे, SSP खे आहे खैरपुर, DIG खे आहे सखर। असांजी अपील आहे उन्हनि खे त असांजी मदद कई। असांजो माना असां यतीम आहियूं। तंहिंखां पोइ असांजी अपील आहे KTN न्यूज़ वारे सहाफ़ियुनि खे त बाबा हिननि खे हिनखे सतार शहर खे हटायो वञे ऐं जेको ग़लति आहे ग़लति करे थो पियो, ग़लति पोस्टूं रखे थो, पैसा वठी जेको आहे असांजे ख़िलाफ़ ग़लति पोस्टूं हलाए थो, उनखां पैसा वठी ऐं असांखां पैसा वठे थो, असां पैसा घुरे थो। असां वटि एतिरो पैसा न आहिनि जेको असां हुनखे ॾेई सघूं। जेके जवाबदार आहिनि उहे गिरफ़्तार थिया वञनि, जेके रूपोश लॻा पिया आहिनि उहे गिरफ़्तार थिया वञनि। असांखे उन्हनि भउ ख़तरो आहे ऐं उहे वाइदा ॾियनि था त असां कंहिं बि टाइम ते असां हिनखे असां विढ़ंदासीं ऐं हमिलो कंदासीं। SSP खे अपील आहे ऐं SHO खे